अॼु असां सबक सिंधी टियों किताब जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। सबक पहिरियों हुन जो आहे हमद, धणी जी वॾाई। इन जी जेकी सिन्फ़ आहे उहा हमद सिन्फ़ आहे। उन खां अलावा सबक ॿियो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोना इख़लाक़। इन जो जेको सिन्फ़ आहे, इन जी सिन्फ़ जेकी आहे उहा सवाने वियो आहे, छाकाणि त कंहिं शख़्स जे बारे में उनजी शख़्सियत जे बारे में लिखियलु आहे, तंहिं करे असां हुनखे सवाने उमिरि चवंदा आहियूं। सबक टियों आहे पाण सबूरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे बाबा। हाणे इहो हिकिड़ो नात आहे। ठीकु आहे बाबा। इन जो जेको फॉर्मेट आहे या इन जी सिन्फ़ आहे उहा नात आहे। उन खां पोइ सबक चोथों आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, छाकाणि त इहो कंहिं शख़्सियत जे हवाले सां आहे त इहो हिकिड़ी सवाने उमिरि आहे। सबक पंजों आहे असांजो मुल्क। हाणे असांजो मुल्क जेको आहे हिकिड़ो मज़मून आहे, त हिन जी सिन्फ़ जेकी आहे हिकिड़ी मज़मून थींदो। सबक छहों आहे प्यारा पाकिस्तान। सबक छहों आहे प्यारा पाकिस्तान। हिन जेकी फॉर्मेट इस्तेमालु थियल आहे या सिन्फ़ इस्तेमालु थियल आहे उहा सिन्फ़ बेत जी सिन्फ़ आहे। सबक सतों सर हाजी अब्दुल्ला हारून। सबक सतों आहे सर हाजी अब्दुल्ला हारून। इहा हिकिड़ी सवाने उमिरि आहे। सबक हाणे असां अचूं था सबक अठें जी तरफ़। सबक अठों आहे कुर्बानीअ जी ईद। कुर्बानी जी ईद हिकिड़ो मज़मून आहे। वरी असां अचूं था सबक नाएं की तरफ़। सबक नाओं, छाकाणि त हिन में असांखे मकालमा नज़र अचनि था, रस्ते ते हलण जा क़ाइदा हिन जो नालो आहे। हिन जो जेको सिन्फ़ आहे उहो ड्रामो आहे। अच्छा, उन खां पोइ सबक ॾहें की तरफ़ अचूं था क़ाइदे आज़म। हाणे क़ाइदे आज़म, छाकाणि त जॾहिं पाण असां अलाह ताला जे ज़िक्र जी, अलाह ताला जे वैधानियत जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां उनखे हमद चवंदा आहियूं। जंहिं शेर में असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीफ़ कंदा आहियूं त उनखे असां नात चवंदा आहियूं। पर कंहिं आम माण्हू जे हवाले सां जॾहिं असां उनजो ज़िक्र कयूं था, उनजी तारीफ़ कयूं था, उहो क़सीदो थींदो आहे। छाकाणि त हिन जेको नज़म आहे क़ाइदे आज़म, उनजो जेको मौज़ू आहे उहो क़ाइदे आज़म आहे, तंहिं करे हिकिड़ो क़सीदो आहे। सबक 11 आहे मिस्कीन जहान खान कोसो। कंहिं शख़्सियत जे बारे में मज़मून लिखियलु आहे त इहो सवाने उमिरि थींदो। सबक 12 आहे ॾियारी, छाकाणि त हिन में तव्हांखे डायलॉग्स नज़र अचनि था, मकालमा जंहिंखे चइबो आहे सिंधीअ में, त ही हिकिड़ो ड्रामो आहे। सबक 13 आहे सहे ऐं कच्छूं जी ॻाल्हि। हाणे जॾहिं बि असां कंहिं बि कहाणीअ में, कहाणी उनखे चइबो आहे जंहिंमें किरदार माण्हू इंसान हुजनि। जंहिं बि कहाणीअ में इंसाननि जे बजाए जिन, भूत, परियूं, जानवर जॾहिं किरदार हूंदा आहिनि त उहा आखाणी चवराईंदी आहे, त हीअ हिकिड़ी आखाणी आहे। ठीकु आहे। अचो त अव्हां जी दिलि विंदरायूं। सबक 14 ही हिकिड़ो नज़म आहे ऐं हिन जो फॉर्मेट जेको आहे उहो मसनवी में लिखियलु आहे, पर तव्हां कोशिशि कंदो त हिनजो नज़म खे टिक कंदव। उन खां पोइ सबक 15 आहे घण घोड़ो दोस्त। घण घोड़ो दोस्त इहा हिकिड़ी कहाणी आहे, कि आम माण्हू जी कहाणी आहे, तंहिं करे इहा हिकिड़ी कहाणी आहे, छाकाणि त हिन में किरदार जेके आहिनि असांखे मिलनि था उहे आम माण्हू आहिनि, तंहिं करे हीअ कहाणी आहे। सबक 16 आहे सिज चंड ऐं तारा। इहो बि हिकिड़ो ड्रामो आहे, छाकाणि त हिन में मकालमा मौजूदु आहे। सबक 17 सुठियूं छोकिरियूं। हाणे ॾिसो, जॾहिं असां हीउ हिकिड़ो खाको आहे। खाको छाखे चइबो आहे? सवाने उमिरि ऐं खाके में हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। सवाने उमिरि असां उनखे चवंदा आहियूं जेको शख़्स गुज़ारे वञे उन जी ज़िंदगी जे बारे में असां लिखूं। पर जेको खाको हूंदो आहे असां उन शख़्सियत जे बारे में लिखंदा आहियूं, उन माण्हू फ़र्द जे बारे में लिखंदा आहियूं जेको जेरो जागंद हूंदो आहे, उन सां असां फिज़िकली पाण मिलियल हूंदा आहियूं रूबरू। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, साईं अलाह बचायो ते आऊं खाको लिखी सघां थो, या साईं अलाह बचायो मूं ते खाको लिखी सघे थो। ठीकु आहे बाबा। हाणे इहो असां हिक ॿिए ते खाको लिखी सघूं, छाकाणि त असां हिक ॿिए सां इन पर्सन मिलियल आहियूं। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अचूं था ॾिसो ॾिसो ए ॿारो गुल। इहो हिकिड़ो सबक 18 आहे ऐं हिकिड़ो बेत जो फॉर्मेट आहे, पर इन जो जेको फॉर्मेट आहे उहो गज़ल वारो आहे। इन जो फॉर्मेट जेको आहे, सिन्फ़ जेकी इस्तेमालु थियल आहे लाइनुनि में, त हिन ॾिसो गुल गुल, वरी ॿिए तव्हां सिट में अचो, ॿिए बंद में अचो त पहिरियों ख़ाली आहे, वरी ॿी सिट में गुल लिखियलु अथसि। त अहिड़े हिसाब सां ही गज़ल जो फॉर्मेट हिन इस्तेमालु कयो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक 19 आहे ख़त। हाणे ख़त मथां ई मथां लिखियो पियो आहे, हिनजे ख़त आहे। सबक 20 आहे असांजी धरती। इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक 21 आहे अचो त ॿारो गायूं राग। हाणे इहो नज़म आहे हिकिड़ो,
सबक 21 नज़म। उन खां पोइ सैयद अलहमदो शाह, इहो सवानियूं मिलिया छाकाणि त कंहिं शख़्सियत जे हवाले सां लिखियलु आहे। उन खां पोइ सबक 23 आहे मज़मून, रिश्तनि जो एहतराम। इहो हिकिड़ो मज़मून आहे जंहिंजे बारे में असांखे ख़बर पवे थी। ठीकु आहे। पाकिस्तान जा पाड़ेसरी मुल्क, सबक 24, इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। उन खां पोइ सबक 25 आहे आखाणी। सबक 25 आहे आखाणी। आखाणी भोले ऐं जी विर्छ। हाणे ॾिसो, जो किरदारु आहे उहो किरदारु माण्हू कोन्हे, हिकिड़ो भोलो आहे, यानी कि जानवर किरदारु, त उहा हिकिड़ी आखाणी ठहंदी। ठीकु आहे बाबा। उन खां महिनत कर तूं महिनत बार, सबक 26, महिनत कर तूं महिनत बार, इहो हिकिड़ो बेत आहे। उन खां पोइ सबक 27 आहे नसीहत भरिया ॿोल, इहे चवणियूं आहिनि बाबा, नसीहत भरियूं ॿोल इहे चवणियूं आहिनि। उन खां पोइ सबक 28 अचे थो दुआ। दुआ हिकिड़ो नज़म आहे। दुआ हिकिड़ो बाबा छा आहे, हिकिड़ो